वञास त चङी तरह पुछांस त सही त कारो कुम हिन खे वठी काॾे वियो। अब्बा ओ अब्बा अब्बा किथे आई? पानी जो ढुक तो प्यार। अल्लाह अल्लाह जेड़ो चंडो पी तेड़ो पुट को मरे तो मरी वने पर ये घर में कौन वेंदा। अल्लाह चा कया पानी थी उठा उती वनी पानी जो ढुक पिया नाथ उन्हें मरी विस आई अदी अल्लाह है आती दी सुठो तो जो अच्छी है अदी मुखे पानी ढुक त प्यार हाणे त हलण खाई हलाक थी पई आहियां। अदी आई मुई इसी चाहती सवाब जो कम ते मुखे पानी ढुक प्यार सवाब कौन कटनी है चा कटा थी सवाब कटा थी। ये मुई करे छा थी? हाँ ये खाली थी वने पानी तो हेडे पियो आ। पानी बट ही छा देख खबर मुई झामरी थी वई आई छा दिले जे घर में वटो पियो दिसण में कोन आई छा। अरे खैरा जे सिर खैर हुजे वटे में त गिलास में पानी पींदा है माण्हू पर को जड़ी मेह के जे पानी पियारणो हुजे न त पो रसो गिचीअ में विझी छेके वनी अड ते बिहार जई पुजे को पानी पीणो हुजे पी पेट भरे पर जे अड ते हलण जड़ी न हुजे त को कूनर तगारी या को बाल्टी वडी भरे अॻियां रख जई त पो को बिभ भर जई। हाणे तुंहिंजे घर में त माई अहिड़ो को थां हुयो ई कोन कोई हाई देगड़ी लधी भरे अचे ॾिनी थमाए हाणे लोगो पूरो कर पंहिंजो जेतिरो बि पानी भरणो पियो न मां भरींदसि सवाब जो खटणो पियो। मुई शरका काती लगई काती बाकी मुंजी जाए तो सा ना है खुदा पान के त घर में आराम ही कोन दिनो थई यानी जब सुख पिटायो अथई देखो आंजी दिसी न को मांजी होते दे परावन घर में धिक्का खांदे मार का खुदा जी पंदे एडे कर मुई छा थियो मुई छा थियो। अरे खैरा जे सिर खैर हुजे चङा यो त दौरी कोने ओ चंगे पई पानी वरी जे पानी ॾिनो थमाई त पिटण शुरू कयो थी मां अहिड़ो खैरा के सवाब ही न घुर्जे हे थई आई मुई तू तो यजीद खां भी टिपी वई आई बीमार जे मुंह ता पानी जो ढुक बला है वरतो थई आय हाय मां यजीद को ट्रपी वई आया बाकी तू ॾिस जेको सॼो ॾींहुं सभी लांदी हलाए पई अड़ी पितो कोन थई बाकी सब कुछ थी। मुई खुदा के मनी मुझे घर मां निकर मुझी तौबा मुझी गीसी मुझी जारी मुझी हाने तू पचर छद अल्लाह मु केड़ो गुनाह कयो जो तो जड़ी मुसीबत अची मुझे पाड़े में पईया। अड़ी वञा थी पई पर पहिरियों इहो ॿुधाए त तवारो इहो कून थोरो मुड़स काॾे वियो। अड़ी मुखे केड़ी खबर त केॾा वियो आहे तू जो को कम आहे न अचे त पुछ जास पर फिलहाल त हाणे टरे ता न करे ओ जो कम कोन थसे रुगो तोखे इहो ॿुधाइण आई आहियां त तो वारो इहो जेको थई न मुड़स
यो बते तो पादरन के खूर खूर कंदो रांदो कंदो मुंह वारे मोंभिय के भी वठी वियो आ हाणे जान बई हे डूल कुटराए अचे निकता यो समझाए छड़जासी त मुंह वारे मोंभिय के साण न वठी वने पर जे अन्या बि न समझो त को मां अचे तहां बिन्ही ज़ाल मुड़सन जो डूल कुटे वेंदी सां हा अरे हाणे हल हल वॾी आई आहे डूल कुटण वारी वेचारी भैया के पानी खड़ी वेठो करे ॾियां न त सॼो ॾींहुं भई पिटींदी कंहिंजी एतिरी पिट बि चङी न आहे वरी बि चङाई कजे ही छाती करी मुई करी छाती छावरी छाती क्या पई खैरा जे सिर दे खैर हुजे तोखे डोघो आ घणो कट त उथण जड़ी भी ना है सो सोच में त पानी वेझो करे ॾई वञास न त पोयो पई पिटींदी माई कजी एतरी पिट भी चङी ना है हाणे इहा चङाई कयूं थी वञाए पई वरी भी चङाई चङी आ वॾी अल्लाह वॾी हातम काई धी आई है सो वेचारी चङाई कयो थी वञे अरे खैरा जे सिर दे खैर हुजे साण में सच चयो आ त चङाई कैसा भी न कजे जे चङाई कजे थी त उहा गिचीअ में थी पए हेड कर हा छिपकी थी पई छा हे तई पानी पिए थी हेड सो पार का खुदा जी पवई अल्लाह खैर कंदो परेल ही कमदार को गुम थी आ खुदा कंदो का खैर जी खबर आणींदा तमा जेको वणे चो पर मुखे नथो लगे को आचार एतरो आसानी सां मञींदो जेकरे न मञींदो त असां खे छा कंदो उन खे भी घोटे रखंदासूं भले कतो पुतो ॾिस हाथी बाडी ॾिस मुर्सा घोटींदो अरे खुदाए खुदाए कर झंग बिला खुदाए खुदाए कर सॼो ॻोठ अचे तबाहीअ ते पातो आ अञा बि तुंहिंजो हथ नथो वञे पियो खैरा जे सिर ॾे खैर हुजे सियाणा सच चई विया आहिनि त हिकु ग़रीब जो ॿार ॿियो जाॾे काॾे तयार मासी खुदा खे मञ मुंहिंजे फटनि जे मथां लूण न बुरक अरे ठहियो हाणे ठहियो घणो दो न थियो हीअं पासरीअ खां वठी न हीअं माटो ॾिनुमांइ त पासरियूं पुरज़ा पुरज़ा थी वेंदई अदा सम्झाए मासीअ खे न त मुंहिंजे हथां मेल ॾिसंदे अरे ठहियो हाणे ठहियो मुंहिंजे अॻियां इहे बिले वारियूं अखियूं न टिमकाए चाॾीअ में उछले मांधाणीअ जा न ॿ वलोटा ॾिनामांइ त हॾी न मिलंदई हॾीअ खे खैरा खे थो तारा ॾेखारे उछला थो ॾे पियो अम्मा कान माल कंहिं जहिड़ी तू छो वती थी हर कंहिंखे चुंगू ॾिधी खैरा जे सिर ॾे खैर हुजे अमड़े मां तव्हांजी दुश्मन न आहियां मां थी चवां त जे पहिरियों ई इन छोरे ते पादर खणूं हा न त अॼु हेतिरे पसारे न वञूं हा सभई सूरन में न पओ हा चाची तू छा थी समझी असां अदा खे समझाइण जी कोशिश न कयूं थी अदे घणो ही वस कयोसोस पर छोरो कंहिंजी मञे ई कोन थो चाची असां मञूं था त इनजी होतर पाई असां खे आज़ार में विझी छॾियो आहे पर नथो मञे त आख़िर कयूं छा खैरा जे सिर ॾे खैर हुजे जे न हे पोतीअ जो पलव हीअं वटे ऐं निड़ीअ में विझी रखियो में सिर ते त इहा खुड़ी ज़मीन ते कान खुपंदसि हा घोड़ियूं पियो हणंदो तव्हां खां छोरो नथो सुधरे पियो पोइ अबा ॿुॾी मरण त तव्हांखे घुर्जे न चाची खैरा जे सिर ॾे खैर हुजे कावड़ न कर अबा सच थी चवां सच अबा हुन छोरे जी न रन डरली जे हुन जे अज़ाबनि जे करे कुझु तोखे थी पियो त भरीअ जवानीअ में मुंहिंजी धीउ रन ज़ाल थी पवंदी अदे खैर घुर खैर ही केड़ियूं पई वायूं कढी खैरा जे सिर ॾे खैर हुजे अता खैर घुरण सां कोन मिलंदो आ कुझु माण्हूअ जे अफ़ालनि ते बि हूंदो आ तॾहिं त सियाणनि सच चयो आ त खुदा बि सुञाणे सिंग ॾींदो आ जे न माण्हूअ खे अफ़ालनि ते सिंग मिलनि त पोइ इहे तव्हांजा सिंग बि आसमान सां पिया घसनि हा ओ चाची भरत तो त घर अचे घर त तो काॾे वञे घर त तो ताओ खणी खणी पंहिंजो बोकारो करे
जहिड़ा फाल हूंदसि ओढ़ो ई इनाम मिलंदुसि। अम्मा तूं असांखे दिलासो ॾियण आई आहीं या चुंगू ॾियण? अदा तोखे बि कुझु चवणो आहे? न अदी मुंहिंजी ज़ारी आहे तूं अॻियां। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अदा जे ज़ारियूं करणियूं अथई नी त मुंहिंजे अॻियां न कर। इहे ज़ारियूं डर धणीअ अॻियां कर। हा जेको ॿुधंदो बि अघाईंदो बि। ओॾे वञण सां तव्हांजा पेर था ॾुखनि पिया। ओॾे वञण जे लाइ तप। बाक़ी चवंदा मुसीबतूं तरनि ई कोन थियूं। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अहिड़े इरकाने त मुसीबतूं ईंदियूं हिन वेंदियूं न आहिनि। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हिते को बि मञीदो कोन। पोइ मां अजाए छो वेही पंहिंजो वात विञायां। उहो खॾ हो खूह पाण ॼाणनि पंहिंजा कम। न को चयो वठंदो त भली हले बर में। नसीबा तव्हां 2 मिंट हिते बीहो। मूं तव्हांखे नाहे चयो। ॻाल्हि कयो मूंखे छो बीहारियो अथव? ॻाल्हि सम्झ में नथी अचे त किथां शुरू कयां। जे ॻाल्हि यादि न आहे त मां वञा? मां चाहियां थो त तव्हां सां निकाह कयां। छा? हिन में छिरकण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूं का ग़लति ॻाल्हि त नाहे कई। तव्हांखे इहो हक़ कंहिं ॾिनो आहे? शरीयत मुहम्मदी मुताबिक़ मां तोसां निकाह करण थो चाहियां। हिन में गुनाह कहिड़ो आहे? मुंहिंजो नाराज़ पो तोखे राज़ी करण लाइ त मूं तो अॻियां इहा आछ रखी आहे। न मां ॿिए निकाह मुतालिक़ सोचे बि नथी सघां। जॾहिं शरीयत इजाज़त ॾिए थी त पोइ सोचे छो नथी? शरीयत इजाज़त ॾिनी आहे पर मां नथी चाहियां। मां चाहियां थो। पोइ तुंहिंजे चाहिण या न चाहिण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? मां काज़ी ऐं 3 शाहिदनि जे अॻियां इनकार कंदसि। तव्हांजो चाहिण कुझु बि नथो करे सघे। मां शाहिदनि खे ख़रीद करे छॾींदुसि। तव्हांजो इनकार बि इक़रार में बदिलजी वेंदो। जॾहिं अहिड़ो ॾींहुं आयो त तुंहिंजी सेज ते नसीबा न पर उनजो लाश हूंदो। मां लाशनि सां गले मिलण जो आदी थी वियो आहियां। इन्हे करे थोरो सोचण जी मां तोखे मोहलत बि ॾियां थो। मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी फ़ैसिलो इहो ई आहे। जेकॾहिं मां तुंहिंजे भाउरनि खे राज़ी करे वठां त? हा ठीकु आहे। बदे एवज़ मां पंहिंजे भाइरनि लाइ राज़ी थी वेंदसि जे तूं पंहिंजे धीउ जो संग। नसीबा मां बि शरीयत मुहम्मदी मुताबिक़ हिकु भेड़ भाउ जे रिश्ते जी ॻाल्हि कई। पोइ एॾी ख़बर छो? तूं पंहिंजी औकात खां वधीक ॻाल्हाए वई आहीं। हाणे तुंहिंजी ज़बान कटणी पवंदी। ज़बान कटणी पवंदी। कुर्बान वञा असां पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो आहे। भाऊ असांखे अञा उमेद जो किरणु नज़र अचे थो। तव्हां महिरबानी करे असांजो हिकु दफ़ो नियापो पहुचायो सही आचर खे। पोइ बि जवाब ॾिनई न त असां हथ जोड़े हलिया वेंदासीं। हुकुम कयो बंदो हाज़िर आहे। छा चवणो आहे आचर खे? परा मूं पूॼा बंदर दूर थिया नमू हरन हंज की जो चई चढ़ा एही कज पातणी जह पर प्री मिड़ा कारू थी कया तो दर उभी नाखा। घणा ॾींहं थी विया आहिनि ॻोठ ऐं ज़मीननि जो चक्कर न आहे। ओता कंहिं हवेली में कैद थी विया हो चऊं ॼणो। नेक कम में देर छा लाइ रे सर? अॼु ई हलूं था। बाबा जेकॾहिं घुमण जो इरादो अथव त ज़मीन घुमी था अचूं। ॻोठ जे घेटियुनि में धूड़ खां सवाइ छा रखियो आहे बाबा? ख़बर त पए
असांजे ॻोठ अंदरि वञण सां ॻोठाण जी दिलि ते छा थी गुज़रे? ॻोठाणनि जे दिलि में आहुन ऐं दाहुन खां सवा कुझु न अथव रेस, पर इहे पिट ऐं पारा त असांखे कुझु बि न कंदा। इहे उन्हनि मथां असरु कंदा आहिनि जेके उन्हनि खां ख़ौफ़ खाईंदा हुजनि। पोइ अचो त ॾिसी अचूं नवां ऐं पुराणा चेहरा। अॼु मिरू हेॾे खिटीअ में कीअं आयो आहे? ठाहियो अचणु ॾेसि। खैरां जे सिर जो खैर, ओ बाबला रेस जे सिर जो खैर, कीअं वॾा पेर कया अथव? मुझे भी रोकी इस तरीके, हटवा चाहे तो